أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي واجعل لي وزيرا من أهلي. ربي يسر ولا تعسر وتمم بالخير وبك نستعين. اللهم صل على محمد وعلى آل محمد وبارك وسلم. अॼु असीं इंशाल्लाह नओं टॉपिक पढ़ंदासीं, उहो आहे वुसअत। वुसअत मतिलबु कंहिं काइंड इस्म जी छा काइंड आहे। मिसाल तौर इस्म जी आम तौर ते असां सिंधी में पढ़ंदा आहियूं, उर्दू में पढ़ंदा आहियूं, त हिकिड़ो इस्म हूंदो आहे आम, कॉमन नाउन। ॿियो हूंदो आहे प्रॉपर नाउन, इस्म आम या इस्म ख़ासि। सही आहे, हिनखे असीं इस्म आम या इस्म ख़ासि बि चवंदा आहियूं। हाणे अरबी में कॉमन नाउन आहे जेको इस्म आम आहे, इनखे चवंदा आहिनि इस्म नकरा। अरबी ग्रामर में हिनखे इस्म नकरा चवंदा आहिनि। ॿियो हीउ जेको इस्म ख़ासि आहे, इनखे चवंदा आहिनि इस्म मारफा। इस्म नकरा ऐं इस्म मारफा, इहे सिर्फ़ु ॿ आहिनि, वॾी डिटेल हिन में कोन्हे। हाणे इस्म नकरा छा आहे, मतिलबु कंहिं बि शइ इस्म उहो इस्म जंहिंजी का ख़ासि पहचान न हुजे, उहो आम नालो हुजे। जीअं मिसाल तौरु को छोकिरो आयो, को छोकिरो वियो ऐं कुझु छोकिरा आया। मिसाल असीं चऊं था को छोकिरो या को माण्हू। हाणे हीउ मतिलबु केरु बि थी सघे थो, हीउ छोकिरो केरु बि थी सघे थो, हीउ माण्हू केरु बि थी सघे थो, का गाॾी। इहो मतिलबु आम आहे, इस्म आम, मख़सूस कोन्हे। ही असांखे ख़बर कोन्हे त बाबा हीउ छोकिरो केरु आहे, हिन जी का मख़सूस आइडेंटिटी, मख़सूस पहचान कोन्हे। हाणे इहो केरु बि थी सघे थो, कुझु छोकिरा, कुझु माण्हू। हाणे सिंधी में जेकॾहिं जॾहिं असीं इस्तेमालु कंदा आहियूं आम इस्म खे, त असीं हुन में को हणंदा आहियूं या कुझु हणंदा आहियूं, या अहिड़े ई हिसाब सां असीं चवंदा आहियूं चंद। मतिलबु इहे ई असीं हुन में हणी, इहे अहिड़े हिसाब सां असीं चवंदा आहियूं बाबा को छोकिरो आयो, कुझु माण्हू आया, का गाॾी आई। इहो चइबो इस्म आम, जंहिंजी का ख़ासि पहचान न हुजे। सम्झ में अची वियो, मतिलबु जंहिंजी का ख़ासि पहचान न हुजे। अरबी में, हाणे असीं अरबी में था ॾिसूं, अरबी में जॾहिं इस्म आम जेको नकरा आहे, इस्म नकरा, उनखे असीं कीअं पहचानंदासीं त इस्म नकरा आहे। हिकिड़ी ॻाल्हि त उहो मारफा कोन हूंदो। मारफा असीं हींअर पढ़ूं था, मारफा छा आहे। मारफा उहो ई आहे त जंहिंखे का ख़ासि तारुफ़ हासिल हुजे, हिकु ख़ासि पहचान हासिल हुजे, असीं हुनखे ॾिसूं था हींअर। नकरा इस्म उहो हूंदो आहे, हिकिड़ी ॻाल्हि त उहो मारफा न हुजे, सही आहे, मतिलबु उनजी का ख़ासि पहचान न हुजे, उहो मारफा न हुजे। जेके मारफा कोन हूंदा आहिनि, उहे वरी नकरा हूंदा आहिनि। हिकिड़ो त पहिरीं मेन शइ, मेन रूल हिन जो इहो आहे। ॿी शइ उहा इहा आहे त हुनजे आख़िर में तनवीन ईंदी आहे। तनवीन मतिलबु ॿ ज़बर, ॿ ज़ेर, ॿ पेश, हिनखे चइबो आहे तनवीन। जीअं असां ॾिठो मुस्लिमुन, हेसि ताईं असां जेके बि इस्म पढ़िया उहे सभु नकरा में बि पढ़िया। पोयां जेके बि असां पढ़िया पिया न, सभिनी जे आख़िर में असां ही तनवीन में आई, ॿ ज़बर, ॿ ज़ेर, ॿ पेश में हयूं। त हाणे मुस्लिमुन मतिलबु, हाणे पहिरीं त असां चयो पिया मुसलमान, पर हाणे असीं हिनखे मुस्लमान कोन, असीं चवंदासीं को मुसलमान या हिकिड़ो मुसलमान। तर्जुमो हाणे हिन जो ईअं थींदो, तर्जुमे में हाणे असांखे ख़ासि ख़्यालु रखिणो पवंदो, जॾहिं इस्म नकरा ईंदो त हुनजो तर्जुमो को मुसलमान या हिकिड़ो मुसलमान। अहिड़े हिसाब सां जॾहिं असीं मुस्लिमून कंदासीं, हाणे हीअ आहे जमा, त इन जो असीं कंदासीं मतिलबु इलाही मुसलमान या कुझु मुसलमान। कुझु में बि जमा जो मफ़हूम अचे थो, कुझु मुसलमान। त तर्जुमे में इन शइ जो असांखे ख़्यालु रखिणो आहे त जॾहिं नकरा ईंदो त असांखे हुनखे नकरा वारो तर्जुमो करणो आहे। मतिलबु उनखे असीं जॾहिं असीं चवंदासीं मुसलमान, सिर्फ़ु मुसलमान चवंदासीं त हीउ हिकिड़ो नालो थींदो, हिकिड़ो मतिलबु मख़सूस थींदो, भाई कंहिं ख़ासि, मतिलबु जेको ॻाल्हाए थो, जेको जंहिंखे मुसलमान चए थो, उनखे उन मुसलमान जी का पहचान हासिल आहे। हीउ उनखे पहचाने, उनखे चए थो मुसलमान। पर जॾहिं असीं चवंदासीं को मुसलमान, हाणे उनखे आइडेंटिटी कोन्हे, मतिलबु कहिड़ो मुसलमान थी सघे थो, उहो थींदो आम। हाणे असीं थोरो इस्म मारफा खे था ॾिसूं, पोइ इंशाल्लाह हिनखे असांखे वधीक सम्झ में अची वेंदो इंशाल्लाह। इस्म मारफा,
मतलब उहो इस्म जंहिंखे का ख़ासि पहचान हासिल हुजे, को ख़ासि नालो आहे। मिसाल तौरु असीं चऊं था हामिद, हामिद, मुहम्मद, हाणे ख़ासि नाला आहिनि ऐं ख़ासि पहचान आहे कंहिं माण्हू जी। जॾहिं असीं ही मुहम्मद चवंदासीं असांखे ख़बर आहे त ही कंहिं ख़ासि माण्हू जो नालो, असीं उन खे ई पुकारियूं त ही थी वेंदो इस्म मारिफा, प्रॉपर नाउन थी वेंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेके बि असांजा नाला आहिनि, जीअं कंहिं शहर जो नालो, कंहिं मुल्क जो नालो, जीअं पाकिस्तान आहे, अरबी में पे कोन हूंदा त हुनखे असीं अरबी में पाकिस्तान कोन थींदो, अरबी में थींदो पाकिस्तान, छो त अरबी में पे कोन हूंदो आहे। त इहो बि कंहिं मुल्क जो ख़ासि नालो आहे, त इहो बि इस्म मारिफा आहे। ठीकु आहे। ऐं अहिड़े हिसाब सां हिकिड़ा हूंदा आहिनि इहे ख़ासि नाला जेके ख़ासि आइडेंटिटी हासिल हुजे। ॿिया अहिड़ा इस्म हूंदा आहिनि जीअं ज़मीर। ज़मीर असांखे ख़बर आहे, असां पढ़ियो आहे त कंहिं बि इस्म जी जॻह ते जेका शइ इस्तेमालु थींदी आहे हुनखे ज़मीर चवंदा आहियूं, जेका इस्म जी जॻह ते इस्तेमालु थींदी आहे। मिसाल तौरु असां चयो हामिद आयो, वरी असीं कोन चवंदासीं हामिद आयो उन हामिद मानी खाधी, ईअं कोन चवंदासीं। असीं चवंदासीं हामिद आयो ऐं उन मानी खाधी। हाणे उन असां चयो, उनखे ज़मीर खणी हुनखे असां मुखातिब कयो। असीं इहो कोन चवंदासीं त हामिद आयो ऐं हामिद मानी खाधी ऐं हामिद ॻाल्हायो, हामिद पोइ वियो हली। बार बार असीं नाले जी तकरार कोन कंदासीं, असीं वरी पोइ ज़मीर सां हुनखे मुखातिब कंदासीं। ऐं पर जॾहिं ज़मीर लॻंदी त असीं कंहिं इस्म, कंहिं ख़ासि मारिफ़े खे ई उनखे रिप्लेस कंदासीं, कंहिं ख़ासि नाले जी जॻह ते ई असीं ज़मीर खे इस्तेमालु कंदा आहियूं, त उहो ज़मीर बि असांजो मारिफ़ा थी वेंदो। मिसाल तौरु हामिद जी जॻह असां चयो ऐं उन मानी खाधी, हाणे उहो उन कंहिंजी जॻह ते आयो, उहो हामिद जी जॻह ते आयो, त इहो बि थी वेंदो मारिफ़ा। ऐं अरबी में असीं इंशाअल्लाह अॻिते हली पढ़ंदासीं त अरबी में ज़मीर जीअं हुन खे असीं चवंदा आहियूं हुआ, हू, अहिड़े हिसाब सां हीअ, ऐं ही इंशाअल्लाह असीं ज़मीरनि में अची अॻिते कुझु चैप्टरनि खां पोइ असीं ज़माइर पढ़ंदासीं, उन में ईंदो इस्म ज़मीर वग़ैरह। अहिड़े हिसाब सां मिसाल तौरु कुझु वरी इशारा, जॾहिं असीं कंहिं शइ खे इशारो करे चवंदा आहियूं बाबा ही शइ, हिकिड़ी हूंदी आहे बाबा शइ उन, मतिलबु का बि शइ, का शइ। हाणे इहो त कहिड़ी शइ थी सघे थी, इहो नकरा थी वियो। पर जॾहिं असीं कंहिं शइ खे ख़ासि इशारो करे चवंदासीं बाबा ही शइ, बाक़ाइदे आङिरी सां असीं हुनखे इशारो करे चवंदासीं, त हाणे उहा शइ मख़सूस थी वई। असां हुनखे हिकिड़ो मख़सूस करे छॾियो, बाबा ही जंहिं शइ ॾांहुं इशारो पियो करे इहा मख़सूस शइ, त हाणे उहो बि मारिफ़ा थी वियो। त उन जे करे जेके इस्म इशारा हूंदा आहिनि उहे बि मारिफ़ा हूंदा आहिनि। अरबी में इनखे हाज़ा चइबो आहे, बाबा हाज़ा किताबुन, ही किताब, हिकिड़ो हूंदो किताबुन, मतिलबु को किताब, कहिड़ो किताब थी सघे थो, को किताब या हिकु किताब। जॾहिं असीं चवंदासीं हाज़ल किताब या हाज़ा किताब, त इहो थींदो को मख़सूस किताब। सही आहे। हाज़ा किताबुन मतिलबु ही, असीं कंहिं किताब जो इशारो करे चऊं ही मख़सूस किताब आहे। अहिड़े हिसाब सां असीं ॾिसूं था सूरतुल बक़रा में पहिरीं अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब। हाणे ज़ालिक बि इस्म इशारा आहे, इस्म दूर वारे जो, मतिलबु ही किताब इशारो करे वो चए, ज़ालिक दूर जो इशारो आहे। मतिलबु हाणे इहो ते फसाहत जो काई असीं इंशाअल्लाह अॻिते हली जॾहिं करे थींदो इंशाअल्लाह ॾिसंदासीं। ही इस्म इशारो आहे। हाणे इहो किताब ॾाढो इशारो करे, मतिलबु ही मख़सूस किताब। इन में असीं चवंदा को बि किताब इहा कोन चवंदा, मख़सूस किताब, हेॾा क़ुर जी तरफ़ इशारो कयो वञे, ही मख़सूस किताब। हाणे ही मुख़्तलिफ़ आहिनि जेके इस्म मारिफ़ा में इस्तेमालु थींदा आहिनि। ॿी जेका अहम शइ असीं अॼु इंशाअल्लाह पढ़ंदासीं इस्म नकरा इस्म मारिफ़ा में, त के अस्मा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे असीं मारिफ़ा में कन्वर्ट करे सघूं था। मिसाल तौरु को इस्म आहे किताबुन, ही नकरा इस्म आहे, मतिलबु को किताब। जॾहिं असीं कंहिं किताब खे मख़सूस करण था चऊं बाबा ख़ासि किताब, मतिलबु सिर्फ़ु हिन जो तर्जुमो थींदो को किताब या हिकु किताब। जॾहिं असीं हिन किताब खे मख़सूस था करणु चाहियूं, को ख़ासि किताब या सिर्फ़ु उन जो तर्जुमो चवंदो आहे किताब, सिर्फ़ु तर्जुमो किताब था करणु, त उन में असीं छा कंदासीं, शुरू में अलिफ लाम हणी छॾंदासीं। अलिफ लाम हणी छॾंदासीं, अल किताब। हाणे ही जेको क़ाइदो आहे, हिन शइ खे सम्झण जे लाइ असांखे हिकिड़ी शइ ज़हन में रखणी पवंदी, त जॾहिं बि अलिफ लाम लॻंदो, त उन में असीं छा कंदासीं, अलिफ लाम हणी छॾंदासीं। अलिफ लाम हणी छॾण खां पोइ असीं छा कंदासीं, शुरू में अलिफ लाम हणी छॾंदासीं, अल किताब। हाणे ही जेको क़ाइदो आहे, हिन शइ खे सम्झण जे लाइ असांखे हिकिड़ी शइ ज़हन में रखणी पवंदी,
जॾहिं अलिफ लाम लॻंदो त जेको आख़िर में ॿ पेश अची ईंदी आहे न, इन जेका तनवीन ईंदी आहे उहा कोन लॻंदी। इहो पको क़ाइदो ज़हन में रखी छॾियो। या पहिरीं हो किताबुन, त जॾहिं असीं हिनखे मार्फा में ही हो नकरा, जॾहिं असीं हिनखे मार्फा में कन्वर्ट कंदासीं त हिनखे चवंदासीं अल किताबू, हिनखे अल किताबुन कॾहिं कोन चवंदासीं। इहो यादि रखी छॾियो, इहो पको क़ाइदो आहे, ही ग़लति थी वेंदो। त जॾहिं बि अलिफ लाम लॻंदो त उन खां पोइ तनवीन ख़तम थी वेंदी, तनवीन जेका आख़िर में वेंदी उहा ख़तम थी वेंदी। इहो पको ज़हन में रखी छॾियो। हाणे कहिड़ो बि इस्म खे जॾहिं असीं मार्फा में कंदासीं, हाणे मिसाल कलमुन आहे, मतिलबु को बि कलम, हिकिड़ो कलम, अहिड़े हिसाब सां जॾहिं असीं हिनखे मार्फा में कन्वर्ट कंदासीं त अल कलमु, मतिलबु को मख़सूस कलम, ख़ासि कलम, तर्जुमे में असीं मख़सूस कोन हणंदासीं, पर उहो असीं सम्झंदासीं उहो इबारत में। तर्जुमो सिर्फ़ु कलम थींदो, हिन जो तर्जुमो थींदो हिकु कलम या को कलम, छो त ही आम आहे हिनजी असांखे, पर हिन जो तर्जुमो सिर्फ़ु कलम थींदो ऐं हिनखे मतिलबु मख़सूस हिकिड़ो सम्झो वेंदो तर्जुमे में। जॾहिं इंशाल्लाह असीं तर्जुमा वग़ैरह ॾिसंदासीं, क़ुरान में ॾिसंदासीं, असांखे वधीक सम्झ में ईंदो इंशाल्लाह। त इस्म आम ख़ासि असांखे ख़बर अलहमदुलिल्लाह ख़बर पइजी वई त छा आहे। हिन जो बसि इहो हिकिड़ो क़ाइदो आहे त जॾहिं असीं कंहिं बि इस्म खे जॾहिं कन्वर्ट कंदासीं त उन में अलिफ लाम हणंदासीं, ॿियो आख़िर में तनवीन उनखे ख़तम करे छॾंदासीं, तनवीन ख़तम थी वेंदी। बसि इहा हिकिड़ी शइ बसि। अल कलम बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो। हाणे जीअं हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त मिसाल हाणे असीं ॾिसूं था मुमिनुन, हिन जो मार्फा छा थींदो? ओ मार्फा अल मुमिनु, सही बिल्कुलु। मुशरिकुन जो ॿुधायो, मुशरिकुन ऐं मुस्लिमुन। अल मुशरिकु, बहितरीन, माशाल्लाह। अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ जेके बि अस्मा अचनि था उन में इहो ई क़ाइदो लॻंदो। त अल्हम्दुलिल्लाह ही बि असां ॾिसी छॾी। हिन में हिकिड़ो तजवीद जो क़ाइदो आहे, उहो अरबी ग्रामर जो क़ाइदो कोन्हे, तजवीद जो आहे, उनखे सिर्फ़ु सीधा छॾियूं तव्हांखे असांखे, पर उहो उन शइ जी ज़रूरत कोन्हे, छो त उहो तजवीद जो क़ाइदो उहो असांखे क़ुरान में लिखियलु मिलंदो। पर तॾहिं बि असीं थोरो हुनखे ज़हन में आणे था छॾियूं त हिकिड़ो त जॾहिं असीं हिनखे तनवीन ख़तम थी वेंदी। ॿी शइ इहा आहे त जॾहिं असीं गिरदान कंदासीं इंशाल्लाह असीं हींअर थोरो कंजक्शन, साईं तव्हां छा पिया पुछणु चाहियो कंजक्शन जो? ॿी शइ असीं इहा ॾिसंदासीं, जी जी बिल्कुलु, उहो असीं हींअर पढ़ूं था इंशाल्लाह। उहो जेको तजवीद जो जेको अॻिते क़ाइदो उहो इंशाल्लाह असीं मुरकिबे उन में पढ़ंदासीं, मुख़्तलिफ़ मुरकिबनि में बि पढ़ंदासीं ऐं इंशाल्लाह हींअर थोरो ॾिसूं था मुरकिबे अतफ़ी, इंशाल्लाह जे इंशाल्लाह मौक़ो मिलियो त उनखे ज़रूरु ॾिसंदासीं। ॿियो जॾहिं असां ॾिठो मस्जिद जेके असांजा हू आहिनि इहे ग़ैर मुनसरफ़ अस्मा, जीअं मसाजिदु, मसाजिद, मसाजिद, जॾहिं असां रफ़ा में उनखे ॾिठो, रफ़ा में मसाजिदु, मसाजिद, मसाजिद, असां गिरदान कई हुई। अहिड़े हिसाब सां नसब ऐं जर में मसाजिद, मसाजिद ॿई साॻिया हुआ। त जॾहिं असीं हिनखे अलिफ लाम हणंदासीं, जॾहिं असीं हिनखे अलिफ लाम हणंदासीं त अल मसाजिदु, ठीकु आहे, ऐं वरी जॾहिं नसब में अल मसाजिद ऐं जर में हिनखे ज़ेर क़बूल कंदो, इहा शइ ज़हन में रखणी आहे। जॾहिं असीं हिनखे ज़ेर में कंदासीं त अल मसाजिदी थींदो, जर में इहा सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे। त जॾहिं ग़ैर मुनसरिफ़ जॾहिं असीं रफ़ा में थींदो अल मसाजिदु, नसब में अल मसाजिद, जर में अल मसाजिद, नसब ऐं जर ॿई साॻिया हूंदा आहिनि ग़ैर मुनसरिफ़ में, पर जॾहिं अलिफ लाम लॻंदो आहे त उहो जर में ज़ेर क़बूल कंदो आहे। रफ़ा में अल मसाजिद, नसब में ऐं जर में अल मसाजिदी।
बस बिल्कुल बिल्कुल तव्हां बिल्कुल सही ॿुधायो माशाल्लाह। इहे ई टी हिकिड़ी शइ आहे उहा तजवीज़ जो क़ाइदो आहे, ज़रूरत कोन्हे पर तॾहिं बसि ॾिसी था छॾियूं ऐं उहो अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़बर आहे छो त असीं क़ुर पढ़ंदड़ आहियूं न, त असांखे ख़बर आहे त इहो छा आहे। जॾहिं बि के लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जॾहिं अलिफ लाम असीं हुन ते हणंदा आहियूं त हिकिड़ो त लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके असीं अलिफ लाम करे ई पढ़ंदा आहियूं। मिसाल तौरु जॾहिं असीं चयो क़मर क़मरुन मतिलबु चंड, जॾहिं असां हिनखे अलिफ लाम हणंदासीं असीं चवंदासीं अल क़मरु, मतिलबु चंड खे जॾहिं असां मार्फा में कयूं। वरी जॾहिं असीं चवंदासीं शमसुन मतिलबु सिज, जॾहिं असीं हिनखे मार्फा में कन्वर्ट कंदासीं न हिनखे असीं चवंदासीं अशमसु। हिनखे असीं अल शमसु कोन चवंदासीं, इहा शइ ज़हन में रखी छॾियो। हाणे हिते रुगो ही शइ ॾिसी छॾियो त इहो असांखे हुई बि क़ुर पढ़ंदा आहियूं, असांखे अल्हम्दुलिल्लाह इन शयुनि जो अंदाज़ो आहे त जॾहिं के लफ़्ज़ के अहिड़ा हर्फ़ आहिनि जिन खे जॾहिं अलिफ लाम लॻंदो त असीं उन में असीं अलिफ लाम पढ़ंदासीं, अलिफ लाम जो साउंड पढ़ंदासीं जीअं अल क़मरु। पर के लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जॾहिं असीं उन में अलिफ लाम हणंदासीं त उन में लाम जो साउंड कोन ईंदो, जीअं हिते पढ़ंदासीं अशमसु अल ज़िक्रु, उनखे अलिफ खे असीं डायरेक्ट शब्द हणी ज़ाल ते शब्द हणी उन ते खणी ईंदासीं अल ज़िक्रु। जी बिल्कुल शीन ते शब्द आहे अशमसु, शब्द हणी जी ज़ाल ते बि शब्द आहे, ज़ाल ते बि शब्द आहे ऐं इहो इन में इहो ई आहे त जॾहिं असीं इहे अहिड़ा हर्फ़ ईंदा त असीं हुन ते शब्द हणी अलिफ खे डायरेक्ट उन सां खणी ईंदासीं, विच में लाम खे असीं कोन पढ़ंदासीं, इहो सिर्फ़ु लिखियलु हूंदो पर पढ़ंदासीं कोन। त हाणे जेके लफ़्ज़ जिन में अलिफ लाम पढ़णु अचे थो अल क़मरु या ॿिया मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि अल इंसानु अल क़ौमु, त उन्हनि खे असीं चवंदासीं हुरूफ़ क़मरी। ऐं जिन खे असीं डायरेक्ट पढ़ंदासीं विच में लाम खे कोन पढ़ंदासीं, डायरेक्ट असीं शीन मतिलबु शीन या जेको बि हर्फ़ आहे हुन ते वञी शब्द हणी हुन ते किराईंदासीं, इन चइबो हुरूफ़ शमसी। असीं हिन मिसाल कुझु ॾिसी था छॾियूं। मिसाल तौरु अल क़मरु अल इंसानु अल इज़्ज़तु अल क़ौमु, हाणे कुझु अहिड़ा जी बिल्कुलु हुरूफ़ शमसी। हाणे कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जॾहिं अलिफ लाम लॻंदो त असीं अलिफ लाम खे पढ़ंदासीं अल इबादु अल जाहिलु अल मलिकु अल हुक्मु अल ख़ादिमु अल जब्बारु में कोन ईंदो शायदि जी अल जब्बारु। हाणे उहे हर्फ़ ही आहिनि पर असांखे ही सिर्फ़ु शइ खे यादि करणी आहे, ही तजवीज़ जो क़ाइदो आहे, असीं क़ुर में हुई बि पढ़ूं था न, असांखे हिन शइ जी ही मतिलबु असांखे ज़हन में ख़ुदि ब ख़ुदि वेठल आहे लफ़्ज़, त हिन शइ जी सिर्फ़ु हिकिड़ो नई शइ असांखे ॾिसणी आहे बसि। अहिड़े हिसाब सां हुरूफ़ शमसी आहे अशमसु अर रसूलु अज़्ज़ालिमु अस्साबिरु, असां हिनखे अल साबिरु या अल रसूलु कोन पढ़ंदासीं, सही आहे। अतिफ़लु तिफ़ल मतिलबु नंढड़ो ॿार, अशैतानु हिनखे असीं अल शैतानु कोन पढ़ंदासीं। हा इहा सिर्फ़ु हिकिड़ी शइ हुई, ही उहे हलनि पर हिनखे यादि करण इहो कोन्हे, बसि हिकिड़ो शइ आहे ॾिसणी आहे। मेन शइ इहा आहे सिर्फ़ु हिन में त जॾहिं अलिफ लाम लॻंदो त उन खां पोइ तनवीन कोन लॻंदी, इहा शइ सिर्फ़ु यादि रखणी आहे, इहो पको कानून। हाणे तव्हां मिसाल जीअं तव्हां ॿुधायो अर रहमानु, बिल्कुलु 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 अर रहमान हुरूफ़ शमसी आहे। अहिड़े हिसाब सां अर रहीम, वरी काफ़ जेको आहे उहो हुरूफ़ कमरी में थो अचे त अल करीम असीं चवंदासीं, हिन में अलिफ। अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ अल्फाज़ आहिनि, असीं क़ुर में ॾिसंदा आहियूं त उहो ईंदा रहंदा आहिनि। जीअं मस्जिद आहे, हाणे मस्जिद मीम सां थो शुरू थिए, मीम हुरूफ़ कमरी में थो अचे त इनखे असीं अल मस्जिदू करे पढ़ंदासीं, सही आहे। इहे मुख़्तलिफ़ शयूं हुयूं। उन खां पोइ हाणे इंशाल्लाह हिन जी असीं कंहिं बि हिकिड़े लफ़्ज़ जी असीं गिरदान पूरी करे था छॾियूं त ताकी असांजो हाणे उहे सभु सीगा ठही वञनि जेके हाणे इस्म जेके मुमकिन सीगा अल्हम्दुलिल्लाह असां सभु पढ़ी छॾिया, असांजो वुसअत वारो टॉपिक बि मुकमल थी वियो। हाणे असीं को बि हिकिड़ो लफ़्ज़ तव्हां बि को लफ़्ज़ जेकॾहिं हुजे त ॿुधाए सघो था, उन जी असीं पूरा हिकिड़ा त असां पहिरीं सीगा ठाहिया हुआ 9 ऐं 9 अरिड़हं, 9 मुज़किर या 9 मुअनस जा, हाणे उन्हनि जा वरी मार्फा में ठहंदा त अरिड़हं अरिड़हं 36 टोटल के हिकिड़े इस्म जा टोटल 36 हाणे
शक्लूं ठहंदियूं। मिसाल और असीं मोमिन खे था खणूं, मीनून अच्छा रसूलुन, ठीकु आहे, असीं रसूलुन खे था खणूं। रसूलुन, रसूलन, रसूलिन, ठीकु आहे साईं, बिल्कुलु रसूलुन रसूलन रसूलिन। हाणे तव्हां हिन जो मूंखे मार्फा में जमा करे ॿुधायो। मार्फा में मूंखे इन जो रसूलुन जो जमा मार्फा सॉरी इहो रफ़ा में नसब ऐं जर में मूंखे जमा मूंखे ॿुधायो। ऐं जेसिताईं हिन जो वरी थींदो तस्निया में रसूलानी, अच्छा रसूलुन जो मूंखे पकु कोन्हे, थी सघे हिन जो जमा मुकसर ईंदो हुजे। रसूलुन जो मुंहिंजे ख़्याल में थी सघे अरसुलु ईंदो हुजे या रुसुलु रुसुलु, हिन जो जमा मुंहिंजे ख़्याल में ईंदो आहे रुसुलु। हिन जो रसूलू न कोन ठहंदो। अहिड़े हिसाब सां हिन जो ही वरी रुसुलु मुनसरफ़ थी वियो त रुसुल ऐं रुसुल। अहिड़े हिसाब सां वरी जॾहिं असीं मोनस ठाहींदासीं रसूलतुन, रसूलतन, रसूलतिन, रसूलतानी, रसूलतैनी, रसूलतैनी। वरी जमा छा थींदो रसूलातुन, नसब थींदो रसूलातिन, रसूलातिन। हाणे सभु मुज़क्कर वारा मोनस वारा ही सभु नकरा आहिनि। हाणे हिन जो असीं मार्फा कीअं ठाहींदासीं? अर रसूलु, अर रसूलु, हिन ते ही छो त हरूफ शमसिया रा रा हरूफ शमसिया, त असीं डायरेक्ट रा ते वेंदासीं। अर रसूलु, अर रसूल। ऐं हू छा जो हू बि तव्हांखे जेको जेको नसब में ॿ ज़बर खां पोइ अलिफ ईंदो उहो सिर्फ़ु ॿ ज़बर जो आहे, हिन में अलिफ कोन ईंदो, उहो सिर्फ़ु ॿ अलिफ जो क़ाइदो। वरी अर रसूली, अहिड़े हिसाब सां अर रसूलानी, अर रसूलैनी, अर रसूलैनी। अहिड़े हिसाब सां जमा थींदो अर रुसुलु। मूं तव्हांखे ॿुधायो हा अर रुसूलैनी, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो। अर रसूलानी, अर रसूलैनी, अर रसूलैनी, अर रुसुलु जमा जो रफ़ा में अर रुसुल। ऐं हिन जो नसब ही आहे गैर मुनसरिफ, पर अर जॾहिं असीं जर में कंदासीं त ही ज़ेर क़बूल कंदो। इहो क़ाइदो जेको असां हींअर पढ़ियो, अर रुसुलु अर रसूल अर रसूल, इहो ज़ेर क़बूल कंदो। जी बिल्कुलु, माशाल्लाह। ऐं अहिड़े हिसाब सां वरी ने मोनस अर रसूलतु, अर रसूलत, अर रसूलती। तव्हां मूंखे हिन जो जमा जा मोनस या जमा जा मूंखे ठाहे ॿुधायो। तव्हां पाण कापी में लिखो या ही मूंखे ॿुधायो, ऐं ही बि तव्हां ज़रूरु प्रैक्टिस कजाओ। रसूलती, अर रसूलतानी, अर रसूलतैनी, अर रसूलतैनी, बिल्कुलु अर रसूलतैनी। अर रसूलतानी, अर रसूलतैनी, अर रसूलतैनी।
ऐं हिन जो मोनस में अर रसूलात अर रसूलातु हिन में तनवीन हाणे ख़तम थी अहिड़े हिसाब सां अर रसूलातु अर रसूलाती बिल्कुल अर रसूलाती हुन में नसब जर में ॿ ज़ेर पे लॻियूं रसूलातिन 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 ऐं हिन में रुॻो अर रसूलाती अर रसूला हिन में सिर्फ़ ज़ेर ईंदी सही आहे हिते पेश त ही अलहमदुलिल्लाह असां हिकिड़े इस्म जा 36 शक्लूं ठाहियूं रसूल जूं असां 36 शक्लूं ठाहियूं अलहमदुलिल्लाह असां इस्म जा सभई पहलू असां पढ़ी छॾिया उन जी हालत बि असां ॾिसी छॾी रफ़ा नसब जर जिन्स बि असां ॾिसी छॾी उन जो अदद बि असां ॾिसी छॾियो त तस्निया ऐं जमा ऐं उन जी वुसत बि ॾिसी छॾी इस्म जा तमामु पहलू अलहमदुलिल्लाह असां ॾिसी छॾिया हाणे असीं इंशाअल्लाह हिकिड़े नए टॉपिक ते था अचूं हाणे ही असां पढ़िया पिया सिंगल मतिलबु सिंगल मुफ़रद लफ़्ज़ में पढ़िया हाणे असीं मुरकिबात में था अचूं हिन में को बि सवाल हुजे तव्हां मूंखां पुछी सघो था हाणे तव्हां कहिड़ो बि हिन में वुसत में हुजे या जेको बि सवाल वग़ैरह हुजे का बि शइ हुजे या कंहिं सीगे जो तव्हांखे नकरा मारफा पुछणो हुजे तव्हां मूंखां पुछी सघो था मुरकिबात असीं इंशाअल्लाह शुरू करूं था अॼु खां ई माशाअल्लाह माशाअल्लाह बिल्कुल सब ओके अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे असां इस्म जा तमाम सीगा पढ़ी छॾिया अल्हम्दुलिल्लाह हाणे असीं मुरकिबात में था पढ़ूं हाणे इस्म हिकिड़ो त हूंदो आहे मुफ़रद मतलब को अकेला हिस्सा जेके असां इस्म में पढ़िया मुफ़रद मुस्लिमुन मुमिनून ये अकेला इस्म में पढ़िया जॾहिं मुख़्तलिफ़ अस्मा पाण में मिलंदा आहिनि त पोइ मुरकिब ठहंदो मुख़्तलिफ़ अस्मा पाण में मिली मुरकिब ठहींदा आहिनि मुरकिब ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि हिकिड़ा मुरकिब हूंदा आहिनि जेके असीं चवंदा आहियूं फ्रेज़िस या इनकम्प्लीट सेंटेंस मतिलबु मुरकिब नाक़िस ॿिया हूंदा आहिनि कंप्लीट सेंटेंसिस जंहिंखे चवंदा जुमिलो मुरकिब ताम या जुमिला ही बि ईअं ई वरी इंट्रोडक्शन जे हिसाब सां तव्हांखे ॿुधायां पोइ पर मेन शइ बसि जुमिलो मतिलबु जंहिंमें ॻाल्हि कंप्लीट थी वञे नाक़िस मतिलबु मुरकिब त आहे पर जुमिलो कोन्हे बसि ऐं हिन में ख़ासि ॻाल्हि कोन्हे अहिड़ी का मेन शइ आहे त जॾहिं मतिलबु मुख़्तलिफ़ अस्मा हिक खां वधीक अस्मा पाण में मिली करे मुरकिब ठाहींदा मेन शइ इहा सभिनी खां पहिरीं मुरकिब हाणे असीं सभिनी खां पहिरीं इंशाअल्लाह ॾिसंदासीं मुरकिब नाक़िस ऐं जुमलनि में बि असीं इंशाअल्लाह उन खां पोइ ॾिसंदासीं जुमिला ॿिनि क़िस्म जा थींदा आहिनि हिकिड़ा जुमिला इस्मिया ऐं जुमिला फ़ेलिया ऐं तव्हांखे सिर्फ़ु इंट्रोडक्शन ॾियां थो अॻिते हली इंशाअल्लाह सभु पढ़ंदासीं जुमिला इस्मिया उहे जेके इस्म सां शुरू थियनि जुमिला फ़ेलिया उहे जेके फ़ेल सां शुरू थियनि जॾहिं इंशाअल्लाह अॻिते हली असीं पढ़ंदासीं हाली फ़िलहाल असीं सिर्फ़ु पंहिंजे थोरा जेके मुरकिब आहे जेके नाक़िस नंढा नंढा मुरकिब आहिनि जुमिला कोन्हनि उन्हनि खे था ॾिसूं बिस्मिल्लाह रहमान रहीम मुरकिबात में सभिनी खां पहिरीं असीं ॾिसंदासीं मुरकिब अतफ़ी मुरकिब अतफ़ी उहो मुरकिब हूंदो आहे जंहिंमें ॿ इस्मनि जे विच में हर्फ़ अतफ़ अची वञे हाणे तव्हां हर्फ़ अतफ़ मुख़्तलिफ़ हर्फ़ अतफ़ हूंदा आहिनि हर्फ़ अतफ़ छा आहे मुख़्तलिफ़ हर्फ़ अतफ़ हूंदा आहिनि मिसाल तौरु वाओ आहे अऊ आहे इन खां सवाइ ॿिया बि मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि सुम अम फा हूंदो आहे ऐं सुम हूंदो आहे जी बिल्कुलु मुरकिब ते कंजक्शन बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही ॿुधायो कंजक्शन माशाअल्लाह जेके ॿिनि खे मिलाईंदा ॿिया मुख़्तलिफ़ आहिनि सुम मिलाने के लिए बिल्कुलु मिलाइण जे लाइ ॿिन्ही खे इस्तेमालु थींदा आहिनि हर्फ़ अतफ़ हुनखे चइबो आहे असीं अंग्रेज़ी में बिल्कुलु हिनखे चवंदा आहियूं कंजक्शन ऐं मुख़्तलिफ़ इहे हर्फ़ हूंदा आहिनि जॾहिं इहे ॿिनि इस्मनि जे विच में ईंदा आहिनि असीं ऐं उन पोइ उन मुरकिब खे चवंदा आहियूं मुरकिब अतफ़ी मिसाल तौरु हाणे वाओ जी माना आहे ऐं अऊ जी माना आहे या असीं सिर्फ़ु ही ॿ इंशाअल्लाह पढ़ंदासीं ऐं ही ज़्यादातर इस्तेमालु थींदा आहिनि क़ुरान में ऐं इनमें ज़्यादातर ही इस्तेमालु ही इंशाअल्लाह असीं पोइ ॾिसंदासीं बाद में कॾहिं पर असीं हींअर सिर्फ़ु ही ॿ ॾिसंदासीं वाओ ऐं या
सुम मतलब पोए या फिर उर्दू में पोए या फ मतलब बस या बस अहिड़े हिसाब सां इन में इन जा मुख़्तलिफ़ ग्रामेटिकल इस्तेमाल भी हूंदा आहिनि, पर ही असीं इंशाल्लाह बाद में हींअर असांजो फोकस वाव ऐं औ ते हूंदो। मिसाल तौर ॿ इस्म आहिनि इब्राहिम ऐं इस्माइल। हाणे असीं इब्राहिमु व इस्माइलु हिन जो तर्जुमो थींदो इब्राहिम ऐं इस्माइल। बस सिंपल आहे, बिल्कुलु ईज़ी आहे। वाव मतिलबु ऐं, जॾहिं बि ॿिनि इस्मनि जे विच में वाव ईंदो मतिलबु ऐं। हिन जा ऐं अहिड़े हिसाब सां कहिड़ो बि अची सघे थो, मिसाल तौरु हामिदुन व महमूदुन। हिन में सिर्फ़ु हिकिड़ी शइ असांखे यादि रखणी आहे, मुख़्तलिफ़ हिन में कुझु क़ाइदा आहिनि, उहे तजवीज़ जा क़ाइदा आहिनि, ग्रामर जा क़ाइदा कोन्हनि। ऐं उहे क़ाइदा हुई बि असीं क़ुर में पढ़ंदा आहियूं, उनखे सम्झण जी ज़रूरत कोन्हे, सिर्फ़ु हिकु जेकर असीं ॾिसी था छॾियूं त केॾी महिल जॾहिं ॿ पेश ईंदी आहे त उन खां पोइ जॾहिं वाव ईंदो आहे न, त उनखे मिलाइण लाइ असीं शब्द हणी छॾंदा आहियूं, हामिदू व मुहम्मदुन। इहो तजवीज़ जो क़ाइदो आहे, ग्रामर जो क़ाइदो कोन्हे। इहा शइ हिकिड़ी असांखे ज़हन में रखणी आहे। अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ ख़ुब्ज़ुन व जाहिलुन व आलिमुन। छो जो हिते वाव खां पहिरीं हिते तनवीन बि अचे त असीं हिते शब्द हणी छॾंदासीं, लॻंदो वाव, पर उन जो तजवीज़ जे लहजे जे सां बाक़ी इन जो को ग्रामर सां को तालुक कोन्हे। न मतलब को जाहिल ऐं को आलिम। अच्छा, हिन में असांखे नकर ऐं मार्फा जे हिसाब सां तर्जुमे में असांखे ख़्यालु रखणो आहे, इहो तव्हां ख़ासि ख़्यालु रखणो आहे। त जॾहिं मिसाल हाणे जाहिलुन व आलिम मतिलबु हिकिड़ो जाहिल ऐं हिकिड़ो आलिम, जॾहिं असीं चवंदासीं अल जाहिलु वल आलिमु, मतिलबु जाहिल ऐं आलिम, माना में फ़र्क़ु ईंदो। नकर ऐं मार्फा में तव्हां चओ न, बिल्कुलु माना में फ़र्क़ु ईंदो। हाणे ही मिसाल तौरु असीं हिनखे थोरो वाज़े करे, अल जाहिलु वल आलिमु। हाणे ही जॾहिं असीं चवंदासीं जाहिल मतिलबु को ख़ासि कंहिं ख़ासि जाहिल को माण्हू आहे, हुनखे असीं ख़ासि करे पिया चऊं अल जाहिल, ही मार्फा थी वियो। हिन जे तर्जुमे जे हवाले सां असीं चवंदासीं जाहिल, हिन जो सिर्फ़ु तर्जुमो थींदो जाहिल ऐं आलिम, मतिलबु को ख़ासि जाहिल ऐं को ख़ासि आलिम। न शब्द सां को फ़र्क़ु कोन ईंदो, जॾहिं शब्द लॻे या न लॻे उन जो तर्जुमे सां को फ़र्क़ु कोन ईंदो। उहो तजवीज़ जो क़ाइदो आहे। तजवीज़ मतिलबु पढ़ण, जीअं असीं क़ुर पढ़ंदा आहियूं तजवीज़ सां, त उन कुझु पढ़ण जा क़ाइदा आहिनि, बाक़ी ग्रामर जो क़ाइदो कोन्हे। ऐं हिन में हिकिड़ो ॿी शइ बि तव्हां क़ाइदो ॾिसंदा हूंदो, त जॾहिं अलिफ हिते आख़िर में अल जाहिल हुते पेश आहे न, त हिते साॻियो ज़बरी लॻंदी। पर हिते हिकिड़ो ॿियो क़ाइदो लॻे थो, जॾहिं अलिफ लाम जॾहिं हूंदो आहे न, अल आहे त अल आलिमु, पर उन खां पहिरीं असीं ॾिठो त वाव अचे पियो। जी बिल्कुलु, अल सां फ़र्क़ु ईंदो, अल सां फ़र्क़ु ईंदो। उहो नकरा ऐं मार्फा वारो फ़र्क़ु अची वेंदो। हू त नकरा आहे, हू त आम आहे, उन में असीं केर बि थी सघे। जॾहिं मार्फा थी वेंदो त उनजो फ़र्क़ु अची वेंदो, जुमिले में फ़र्क़ु अची वेंदो, इबारत में उनजे मफ़हूम में फ़र्क़ु अची वेंदो। हाणे हिन में हिकिड़ो जाहिल या हिकिड़ो आलिम, या को जाहिल या को आलिम, हाणे हिन में को मखसूस कोन्हे, हिन में केर बि थी सघे थो। ही मतिलबु ही मतिलबु जनरल असीं चऊं था ईअं ई स्टेटमेंट आहे, हिन में केर बि थी सघे थो। पर ही जॾहिं असां अल जाहिलू मतिलबु कंहिंखे असां मखसूस करे चयो आहे, त भई अल जाहिलू वल आलिम, मखसूस करे असां चयो आहे। इंशाल्लाह जॾहिं असीं जुमलनि में ई वधीक असीं ॾिसंदासीं, आहिस्ते आहिस्ते असांखे वधीक इंशाल्लाह थींदो। अहिड़े हिसाब सां मूंखे उमेद आहे तव्हां क़ुर में ज़रूरु पढ़ंदा हूंदा। हाणे जॾहिं इंशाल्लाह क़ुर तर्जुमे नकरा मार्फा ऐं अहिड़े तर्जुमे में ॾिसंदा हूंदव, रफ़ा नसब जर अदद ऐं वुसअत वग़ैरह, इंशाल्लाह तव्हांखे इलाही शयूं हाणे तव्हांखे खुलंदियूं वेंदियूं इंशाल्लाह ॾींहं ॿ ॾींहं, अलाह साईं आसानी करे। त ही शइ अहिड़े हिसाब सां जॾहिं ही वाव हिते असां ॾिठो, त जॾहिं उन खां पोइ अलिफ लाम जॾहिं हूंदो आहे न, वाव खां पोइ जॾहिं अलिफ लाम ईंदो, त ही उन खां पोइ असीं हिन अलिफ खे कोन पढ़ंदासीं, असीं डायरेक्ट वाव खे लाम ते जज़्म करे किराईंदासीं, वल आलिमु। सही आहे, वल आलिमु, इहा बि हिकिड़ी शइ आहे, इहा तजवीद जी आहे, असांजो हुन में को ग्रामर जो कोन्हे, बसि इहो हिकिड़ी शइ ॾिसण जी सम्झण जी ॻाल्हि आहे। क़ुर में असां ही पढ़ूं था, असांखे हिन सभु हिन ही हमज़तुल वसल आहे, हिन हमज़ा खे कोन पढ़ंदासीं। वल आलिमु डायरेक्ट लाम सां वञी हलंदासीं।
साईं माशाल्लाह माशाल्लाह बहितरीन। बस इहो ई शइ आहे, असां बस क़ुरान सां रोज़ानो हिकिड़ो रुकू पढ़ूं, तर्जुमे सां पढ़ूं, तव्हांखे पाण हींअर वाज़े थींदो हूंदो त इलाही शयूं तव्हांखे इंशाल्लाह ज़हन में ईंदियूं रहंदियूं। बस अहिड़े ई हिसाब सां असांजी मेन शइ असीं पढ़ण जो मक़सदु ई आहे क़ुरान खे सम्झणु। क़ुरान खे पढ़ंदासीं सम्झंदासीं त इंशाल्लाह असांखे शयूं वाज़े थींदियूं। बिल्कुलु बेशक। त हाणे इहे ॿ शयूं हुयूं। अहिड़े हिसाब सां असीं चऊं मिसाल तौरु जाहिलुन, मिसाल तौरु असीं चऊं किताबुन औ दरसुन। जज़ाकल्लाह साईं। किताबुन मतिलबु को किताब, नकरा मारफा जे तर्जुमे जो ख़्यालु कजो। को किताब या हिकु किताब, हिन जो हिकु किताब बि तर्जुमो थींदो आहे, हिकु किताब। औ मतिलबु या, दर्स मतिलबु सबक़ु, हिकु सबक़ु, हिकु किताब या हिकु सबक़ु। हाणे हिन इबारत जो तर्जुमो ईअं थींदो, किताबुन औ दरसुन, हिकु किताब या हिकु सबक़ु। या असीं वरी चऊं अल किताबु औ, बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह, बिल्कुलु सही ॿुधायो तव्हां। हाणे मूंखे अल किताबु औ अल अल अदरसु, हिन में हिकिड़ो तजवीद जो क़ाइदो आहे, इंशाल्लाह उहो तव्हांखे ॿुधायो। हिन मूंखे तव्हां तर्जुमो करे ॿुधायो, बाक़ी तजवीद जो क़ाइदो असीं ॾिसूं था। हाणे हिन में बि हिकिड़ी शइ आहे, तजवीद जो आहे, जेको असीं ॾिसी था छॾियूं। अल किताबु ही छो त किताब या सबक़ु, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो माशाल्लाह, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो, किताब या सबक़ु। हाणे हिन में बि हिकिड़ा जॾहिं आहे त ही बि औ, पर अॻियां अञा खां पोइ अलिफ लाम बि अचे न, त औ अल दरसु या इहे वरी पाण में मिलण महिल सही ज़बान सही कोन थी हले, त हिनखे मिलाइण लाइ ज़बान खे सही रखण लाइ, ज़बान खे जे लहजे खे बरक़रार रखण लाइ, त हिनखे जज़म हटाए ज़ेर हणी छॾी, त ताकी अॻे लफ़्ज़ सां सही सां मिली सघे। औ जी असां वाव तां जज़म हटाए असां वरी, ऐं ही जॾहिं दाल आहे, दाल असां ॾिठो हो, ही दाल हूअ आहे हुरूफ़ शम्सी आहे, त ही हिते अलिफ लाम ते कोन किरंदो, डायरेक्ट दाल ते किरंदो, हिते शद हणी डायरेक्ट दाल। हर इहो तव्हांखे सम्झ में अची वियो, हुरूफ़ शम्सी वारो अदरसु। त ही उन करे असां कयो अल किताबु आहे ही औ, पर जज़म असां पहिरियों हई, पर अॻियां मिलाइण जे लाइ, तजवीज़ जे लाइ मिलाइण लाइ, त असां जज़म हटाए ज़ेर हणंदासीं। इहो बि यादि रखण जी का ज़रूरत कोन्हे, ही सिर्फ़ु शयूं आहिनि क़ुरान में असीं ॾिसंदा आहियूं बसि। अहिड़े हिसाब सां अविद दरसु, त बसि ही ॾिसो अल्हम्दुलिल्लाह असां औ वारो ॾिठो, या ऐं या वारा बि ॾिठो, मुख़्तलिफ़ हिन जा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। असीं थोरो हिन जी वाक़िबलरी ॾिसी था छॾियूं, त अल्हम्दुलिल्लाह असांजो मुरकिब अतिफ़ी बि अल्हम्दुलिल्लाह मुकमल थी वियो, क्लियर थी वियो। हाणे ही थोड़ी कुछ अल्फाज माना थोड़ा असीं ॾिसी था छॾियूं। ख़ुब्ज़ुन मतलब मानी, ख़ुब्ज़ुन अहिड़े हिसाब सां उठ खे चवंदा आहिनि जमलुन। नुसुकुन, नुसुकुन मतलब कुर्बानी। अहिड़े हिसाब सां कमरुन, चंड खे चवंदा आहिनि कमरुन। खीर खे चवंदा आहिनि लबनुन, लबनुन। मुश्किल, मुश्किल खे चवंदा आहिनि सौबुन। सही है, साबुन, साबुन। अहिड़े हिसाब सां आसान खे चवंदा आहिनि सहलुन, सहलुन। घोड़े खे चवंदा आहिनि फरसुन। खुशबू खे चवंदा आहिनि तीबुन। ऐं रोज़े रखण खे वारे खे चवंदा आहिनि साइमुन। सही है, मतलब ही रोज़ो रखण वारो। ऐं रोज़े खे वरी सौमुन चवंदा आहिनि। हीअ इंशाल्लाह अॻिते हली असीं पढ़ंदासीं सौमुन, जीअं असां ही मतलब ही आहे रोज़ो, हिन जो मतलब रोज़ो, पर रोज़े खे रखण वारे खे चवंदा आहिनि साइमुन। ये असीं चवंदा आहियूं फाइल, ही कंहिं कम खे करण वारो। हीअ इंशाल्लाह फाइलुनि में, फाइल वारे टॉपिक में अलाह साईं करे मौक़ो ॾिनो त ज़रूर पढ़ंदासीं। सम्झ में अची वियो साईं इन अल्फाज माना? त रोज़ो ही अल्फाज माना थोड़ा असीं ॾिसी वेंदासीं। सही मतुन किथे आहे साईं? सही मतुन छाजो फीमेल, इहो मूंखे थोरो ॿुधाए छॾिया। अच्छा साई मतुन, जी जी बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो। साई मतुन मतलब जेको रोज़े रखण वारी, बिल्कुलु 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 तव्हां सही ॿुधायो। साइमुन मतलब रोज़ो रखण वारो, माशाल्लाह माशाल्लाह तव्हां बिल्कुलु सही ॿुधायो। अल्लाह साईं तव्हांखे जज़ाए ख़ैर दे। ऐं साइमतुन
मतलब रोज़े रखण वारी मुअन्नस माशाल्लाह। इंशाल्लाह अॼु असीं हिकिड़ो क़ुरान जी आयत खे थोरो ॾिसी था छॾियूं ताकी हिकिड़ो असां क़ुरान खे बि ॾिसी छॾियूं, क़ुरान सां बि असांजो टच थी वञे। हाणे मिसाल तौरु हिन में सभिनी खां पहिरीं असीं हिन में ॾिसूं था अद-दुनिया आहे हिन में अद-दुनिया लाइबुन व लहवुन व ज़ीनतुन। मतलब दुनिया छा आहे? ही सूरतुल हदीद जी आयत आहे। दुनिया रांद आहे, लाइबुन मतलब रांद, व मतलब ऐं लहवुन मतलब तमाशो आहे, वरी ऐं व ज़ीनतुन मतलब सिंगार आहे, ज़ीनत आहे सिंगार आहे। मतलब ही दुनिया त रांद आहे, खेल तमाशो आहे, खेल तमाशो ऐं सिंगार आहे। असीं हिन दुनिया जे पोयां लॻा पिया आहियूं, पर हिन दुनिया जी हक़ीक़त छा आहे? सिंगार आहे, ज़ीनत आहे, तमाशो आहे। ही दुनिया सिर्फ़ खेल तमाशो आहे। हिन आयत में ही आयत मिसाल है आखिर में अल्लाह से ॾाढी बेहतरीन शइ लिखी भई वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। मतलब ही दुनिया वमल हयातु दुनिया, ही दुनिया जी ज़िंदगी न आहे सिवाय मताउल गुरूर, धोखे जो सामान। ही दुनिया सिर्फ़ धोखे जो सामान है, खेल तमाशो आहे, धोखे जो सामान है। हक़ीक़ी ज़िंदगी ही थोड़ी ना है। हक़ीक़ी ज़िंदगी त आख़िरती ज़िंदगी है। पर बदकिस्मती सां असीं हिन दुनिया जे पोयां ईअं लॻा पिया आहियूं, बसि अंधा थियो पिया आहिनि दुनिया जे पोयां, दुनिया जे पोयां, पैसनि जे पोयां, दुनिया जी शयुनि जे पोयां। जॾहिं असांखे ख़बर आहे त मौत हक़ीक़ी आहे, मौत हर इंसान खे अचणी आहे, पर तॾहिं बि असीं इन शयुनि खे असीं नथा सम्झूं। असीं बिल्कुलु दुनिया जी लज़तुनि जे पोयां लॻा पिया। अल्लाह साईं असांखे सम्झ ऐं अक़ल अता फ़रमाए, असांखे आख़िरती तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं दुनिया जी हक़ीक़त खे असांजे ज़हन में विहारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। त बसि अल्हम्दुलिल्लाह असांजो ही टॉपिक मुकमल थी वियो। बसि ही असीं थोरो रुगो ॾिसी था छॾियूं त ही कुझु इबारतूं असीं ॾिसी था छॾियूं। ये ख़ुब्ज़ूं व माउ, ख़ुब्ज़ूं असां ॾिठो मानी ऐं पाणी। आमीन आमीन। मतलब कुछ हिकिड़ी मानी या कुछ मानी, हिकिड़ी मानी ऐं कुझु पाणी, मां उन पाणी खे चवंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां अल ख़ुब्ज़ु वल माउ, हाणे हिन जो वरी मारफा में तर्जुमो थींदो। अल ख़ुब्ज़ु मतलब मानी ऐं मां उन मतलब पाणी, मतलब मानी ऐं पाणी। लुबनुन औ माउन, लबनुन औ माउन, लबनुन मतलब खीर औ माउन ऐं या पाणी, खीर या पाणी। अहिड़े हिसाब सां मूंखे तव्हां किताबुन औ दरसुन, इहो त अल्हम्दुलिल्लाह असां ॾिठो किताब या दर्स। हिते छा जो अलिफ लाम कोन्हे त अॻियां मिलाइण जे लाइ ज़रूरत कोन पई, सही आहे। हिकु को किताब या को दर्स। अल माउ व तीबु, पाणी या तीबु मतलब खुशबू। हाणे इंशाल्लाह असीं कुछ कुरानी, हाणे सभु कुरानी मिसालूं कुरान में ॾिसो कीअं थो इस्तेमाल थिए। सूरतुल हदीद जी तमामु जामे आयत आहे अल मुस्लिमीन। ही आयत तव्हां ॾिसो, हिन में आयत तव्हां इंशाल्लाह ही तमामु सुठी जामे आयत आहे। अल मुस्लिमीन वल मुस्लिमात, मतलब इन मूंखे तव्हां तर्जुमो ॿुधाईंदा वञो। अल मुस्लिमीन मतलब मुसलमान मर्द, ऐं अहिड़े हिसाब सां मुस्लिमात मतलब मुसलमान औरतूं। अहिड़े हिसाब सां अल मोमिनीन, बिल्कुलु अल मोमिनीन, मोमिन मर्द, वल मोमिनात। हाणे वाओ ऐं मुसलमान मर्द ऐं मुसलमान औरतूं ऐं मुसलमान मोमिन ऐं मुसलमान मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं, बिल्कुलु। अहिड़े हिसाब सां अल क़ानितीन, क़ानितुन मतलब फरमान बरदार, क़ानितुन मतलब फरमान बरदार, क़ानितीन मतलब मर्द मुसलमान मर्द फरमान बरदार मर्द, वल क़ानितात ऐं फरमान बरदार औरतूं। ही छो त ही असल में ही बि लिखण जा मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे असीं हिन में क़ानितात हीअं लिखूं या ता ते खड़ा ज़बर ॾेई ऐं हीअं करे लिखूं, ही मुख़्तलिफ़ लिखण जा तरीक़ा आहिनि। फरमान बरदार औरतूं, बिल्कुलु। वस्सादिक़ीन वस्सादिक़ात, इन जो मूंखे तर्जुमो करे ॿुधायो। ही तव्हां लिखण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, या खड़ा ज़बर ॾियो या अलिफ ॾियो। वस्सादिक़ीन वस्सादिक़ात, सादिक़ीन मतलब सच्चा, सच्चा मर्द ऐं सच्चा मर्द, बिल्कुलु, ऐं सच्चूं औरतूं। अहिड़े हिसाब सां सौबिरीन वस्सौबिरात, सब्र करण वारा मर्द ऐं सब्र करण वारी औरतूं। ख़ाशिईन, बिल्कुलु सच्चूं औरतूं, माशाअल्लाह, बिल्कुलु।
ख़ाशिईन मतलब ख़शियत वारियूं, जे अल्लाह ताला खां डिॼण वारा। ख़ाशिईन मतलब अल्लाह ताला खां डिॼण वारा मर्द, आजिज़ी वारा मर्द। अहिड़े हिसाब सां वल ख़ाशिआत ख़ुशू रखण वारियूं औरतूं, अल्लाह साईं खां डिॼण वारियूं औरतूं, आजिज़ी वारियूं औरतूं। मुतसद्दिक़ीन मतलब सदके करण वारा, सदके करण वारा मर्द ऐं सदके करण वारियूं औरतूं। सौइमीन, सौइमीन असां ॾिठो जीअं तव्हां मूंखे ॿुधायो माशाल्लाह, सौइमुन ऐं उनजो मुअन्नस थींदो सौइमतुन, ऐं सौइमुन जो जमा छा थींदो सौइमीन। ही सभु नसब में आहिनि, हिकिड़ी इहो शइ सभु नस्ब में आहिनि। आजिज़ी वाला मर्द बिल्कुलु ही सभु नसब में आहिनि। रोज़ा रखण वारा मर्द बिल्कुलु सौइमीन, रोज़ा रखण वारा मर्द, ऐं वस्सौइमात रोज़े रखण वारी औरतूं। ही पूरी वॾी आयत सूरतुल अहज़ाब जी आयत नंबर 25, जंहिंमें मुस्लमान मर्द मुस्लमान औरतूं सॼो हिकिड़ो मुख़्तलिफ़ कैरेक्टर रखिया आहिनि। अहिड़े हिसाब सां अल अव्वलु वल आख़िरु, अव्वल ऐं आख़िर वज़्ज़ाहिरु वल बातिन। ॾिसो पूरी आयत अल्हम्दुलिल्लाह असांखे हाणे, ऐं तर्जुमा बि ॾिस सभु लफ़्ज़ सिंधी वारा ऐं उर्दू वारा आहिनि। अव्वल मतलब अव्वल, आख़िर मतलब आख़िर, शुरू में बि अल्लाह साईं हो, आख़िर में बि अल्लाह साईं हो, ज़ाहिर बि अल्लाह साईं, बातिन बि अल्लाह साईं। सुभान अल्लाह। अहिड़ा हिसाब सां ऐं ही सभु अलिफ लाम में आहिनि, त हिन जो इहो पहिरियूं ऐं आख़िर, ज़ाहिर ऐं बातिन ईअं थींदो। ज़करिन औ उनसा, ज़करिन मतलब मुज़क्कर, उनसा मतलब मुअन्नस, ऐं ही हुअनि असांजा नकरा में त नकरा वारो तर्जुमो थींदो। ज़करिन मतलब को मर्द, औ या उनसा मतलब का औरत। अहिड़े हिसाब सां सगीरन औ कबीरन, सगीरन मतलब को नंढड़ो या हिकु नंढड़ो, औ कबीरन या को वॾो, सूरतुल बक़रा में। अहिड़े हिसाब सां सियामिन मतलब रोज़ो, सियामिन मतलब रोज़ो, औ सदक़तिन या सदक़ो, औ नुसुकिन या कुर्बानी, रोज़ो या सदको या कुर्बानी, सूरतुल बक़रा में। हूदन औ नसारा, हूदन मतलब यहूदी, औ नसारा मतलब ऐं अंसारी। अज़िल्लतु, ऐं ही नकरा में त कुछ यहूदी, को यहूदी या को नसारी, मतलब इहो खैर तर्जुमे जे मतलब असांखे लाज़मी कोन्हे असीं तर्जुमो यहूदी नसारा करे सघूं था, पर जॾहिं असीं इबारत में ॾिसंदासीं त उन में असांखे इहे शयुनि खे सम्झण में अचे ग्रामेटिकल। बाक़ी इन में खैर असीं इन तर्जुमो कॾहिं कॾहिं उहो करे सघूं था, सिर्फ़ु यहूदी ऐं नसारा, पर मेन शइ जॾहिं असां ग्रामेटिकल जी नज़र सां ॾिसंदासीं उन मतलब मोहताजी, ज़िल्लत ऐं मोहताजी, मस्कना मतलब मोहताजी। अहिड़े हिसाब सां लाइबूं व लहवूं व ज़ीनत, हींअर असां ॾिठो खेल ऐं तमाशो ऐं दुनिया जो सिंगार। अन्नासु वल हिजारतु, उन खां पहिरीं असीं ॾिसूं था गनीजन मतलब अमीर, औ को अमीर या फ़क़ीरन को फ़क़ीर, सूरतुन निसा में। अन्नासु वल हिजारत माण्हू या ऐं पत्थर। ही मुंहिंजे ख़्याल में उहो जहन्नम जी शायदि ॻाल्हि बि थिए, जंहिंमें आहे त जहन्नम जो जेको ईंधन आहे उहो माण्हू ई पत्थर हूंदा। ही शायदि उहा वारी आयत मूंखे लॻे थो। बाक़ी अल्लाह साईं आसानी करे, अल्लाह साईं असांखे जहन्नम खां दूर करे। अॼु थोरी क्लास असांजी थोरी 15 मिंट अॻिते थी वई जी, बिल्कुलु बिल्कुलु उहा ई आयत, पर अल्हम्दुलिल्लाह असांजो ही टॉपिक 12 मिंट मथे थिया आहिनि, जे लाइ माज़रत आहे, पर अल्हम्दुलिल्लाह असां ॾिठो क़ुर में बि कीअं ई आयतूं इस्तेमाल बि थियूं आहिनि। सॼो अल्हम्दुलिल्लाह असां केतिरियूं अॼु क़ुरानी इबारतूं असां पाण तर्जुमा बिल्कुलु आसान असां पाण तर्जुमा कया। सॼे एतिरी था रखूं, अल्हम्दुलिल्लाह ही टॉपिक असांजो मुकमल थी वियो। बस ठीकु आहे साईं, जज़ाकल्लाह। इंशाअल्लाह सुभाणे वरी नओं टॉपिक कंदासीं। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका, नशहदु अन ला इलाहा इल्ला अंता, नस्तगफिरुका व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।